औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाहि फयक़्तुलून व युक़्तलून वअदन अलैहि हक़्क़न फ़ित्तौरात वल इंजील वल क़ुरआन वमन औफ़ा बिअहदिही मिनल्लाहि फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिही वज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। हजरत भटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त वेही तू न विसार मता तू बिन वनी विसरी वेही तू न विसार मता तू बिन वनी विसरी लहो उन्हनि जी सार जेके सारनि तोखे साह मां पांजे तरफ का मुबारकबाद पेश तो करिया तमा अहले सुन्नत जमात जे अवाम के जो तमा इमाम हुसैन अली मकाम जो जलसो अचे कामयाब बनाए वा क़यामत जे दिहाड़े करबला वारा शहीद तमा के हशर जे मैदान में कामयाब फरमाईंदा। दुनिया जे तख्ते ते ये इख्तिलाफ थींदा रहंदा आहिनि। तमाम ॿुधी छॾियो नबी साईं जे असहाबनि में भी इख्तिलाफ थिया थोरो ॻाल्हायो थिया पर जेके क़ुरान खां परे हिन से क़ुरान ॿुधी वठनि जॾहिं असहाबनि सगोरनि में ये इख्तिलाफ थिया त रब्बुल आलमीन कुरान शरीफ जी आयत नाज़िल करे छॾी त वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम मां मुहम्मद जे सदके सभिनी खे माफ़ी ॾेई छॾी। जॾहिं अल्लाह माफ़ी ॾेई छॾी त तव्हां पाकिस्तान जे अंदरि क़ुरान सां मुक़ाबिलो न कयो ऐं इन्हनि मामलनि में हथ चुराद न कयो पर तव्हांजो क़ुरान ते बि ईमान कोन्हे न पढ़ो हा त ख़बर पई इख्तिलाफ थिया पर वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम ख़ुदा क़ुरान में ऐलान करे छॾियो त मां महबूब जे असहाबनि खे माफ़ करे छॾियो। सफ़ीन वारी जंग लॻी रखेन क़ुरान मथे थे त जेॾी महिल जंग थी त मौला अली मुश्किल कुशा पान उठियो ऐं इन्हनि हयात में मुल्ला बाक़र मजलिसीअ लिखियो वा किताबनि तवहजन में लिखियल आहे त शेरे ख़ुदा फरमाए त हक़ ते माहुस तव्हां खां इज्तिहादी ग़लती थी वई इज्तिहादी ग़लती मुज्तहिदनि खे माफ़ आहे मां अली बि तव्हां खे माफ़ करे छॾियो। सखी घरानो सुभान अल्लाह इमाम ज़ैनुल आबिदीन खे यज़ीद चयो हो त मां हिन कुत्ते इब्ने ज़ियाद खे न चयो हो त तूं इमामनि खे क़त्ल कराए जाए हेॾे वठी अची जान त मां पाण सां ॻाल्हाईंदो मान कूड़ो हो पाण खे बचाइण जे लाइ बहाना पिया कयईं ऐं इन्हीअ यज़ीद खे बि ख़बर हुई त हे सखी घरानो मां इमाम ज़ैनुल आबिदीन खे ज़िंदा रखरायो हाणे हिन मां इहो सॼो कमु कढां हथ ॿधाईं मां शिमिर ज़ालिम खे केॾी सज़ा ॾींदुसि हीअं कंदुसि खोलीअ खे मां हिननि खे इहो हुकुम न कयो पर शहज़ादा हाणे जेकी कुझु थियो मूंखे माफ़ कर। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायुसि जीअं तो मूंखे अर्ज़ु कयो हो त मां तोखे माफ़ करे छॾियां पर इहो करबला जे खूननि जो केस मां ज़ैनुल
ज़ैनुल आबिदीन जे हथ खां निकिरी ख़ुदा जे कोर्ट में पहुची चुको हाणे मां कुझु नथो करे सघां बाक़ी एतिरी महिरबानी कयां थो वज़ीफ़ो ॾसाए थो वुज़ू करे इहो बरकात नफ़ल पढ़ पोइ वज़ीफ़ो पढ़ अल्लाह जे दरबार में दुआ घुर अल्लाह ताला मन माफ़ी ॾेई हिन चयो त बस कम ठही वियो कहारीअ जे कहर खां बची पवंदासीं हे ज़ालिम उथियो वुज़ू करण जे लाइ त नफ़ल ताईं न पियो पहुची सघे वुज़ूअ जे वक़्त ते ई हिनखे मिर्गी थी पई वञे कहारीअ रब न सठो त मां सैयदनि जे दुश्मननि खे न छॾींदुसि हुसैन जे दुश्मननि खे न छॾींदुसि पर हिननि त पंहिंजा कुर्ब ॾेखारिया न खां बाद में हीअ ॿी क़ुरान जी आयत ॿुधो नोट कयो अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाए त वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना अल्लाह से क़ुरान में फरमाए त मां महबूब मोहम्मद अरबिया जे सदके सभिनी असहाबनि खे जन्नती करे छॾे बिस्मिल्लाह अल्लाह जे फैसले ते तव्हां कबूल कयो था असहाबे किराम मदीने वाले साईं जा गुलाम जन्नती आहिनि असां जे पारां नथा चऊं गुलाम शबी शाह पंहिंजे पारां नथो चवे वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना अल्लाह ताला कुरान में फैसलो करे छॾियो त मां पंहिंजे यार जे सदके जिन रसूलुल्लाह जो चेहरो ॾिसी ईमान आंदो मां सभिनी खे जन्नती करे छॾियो बाक़ी मुल्लनि ऐं मवादनि सां हशर में हिसाब थी ऐं टी आयत बि ॿुधी छॾियो नंढड़ियूं ॿ अखरनि जूं आयतूं क़ुरान पुॼेव वॾा वॾा कलाम गाना था यादि कयो वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना यादि न ईंदी वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम इहे टे अखर यादि न ईंदई पर हेठि भले टियों नुस्ख़ो ॿुधी छॾियो अल्लाह ताला नबीअ जे असहाबनि जे लाइ फरमायो त रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु इहे मां अल्लाह ॾांहुं राज़ी हिन मां रब इन्हनि ॾांहुं राज़ी आहियां सुभान अल्लाह मुबारक बेशक हिननि खे सौलियूं घड़ीअ खां पोइ पुछिजो त ॿुधाए त रदियल्लाहु अन्हु वरदू अन्हु या नबी साईं जे असहाबनि जे शान में आहे ख़ुदा वाइदो कयो आहे त मां नबीअ जे असहाबनि ॾांहुं राज़ी आहियां पोइ जे ख़ुदा राज़ी आहे त तव्हांजे नाराज़ में केरु थो पुछे केरु थी रहियो तव्हां अल्लाह राज़ी हू अल्लाह सां राज़ी चओ सुभान अल्लाह सदके असहाबनि जो शान वरी तो वठे चवे न वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना अल्लाह रब्बुल आलमीन नबीअ जे असहाबनि सां जन्नत जो वाइदो कयो आहे वरी जे अञा बि टेक करे चवेसि त वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना इन आयत जे हेठों तव्हां जे तफ़सीर मजमुउल बयान में लिखियल आहे वाह हाफ़िज़ खुश हो जन्नत वसवाब फीहा इहो शियन जे तफ़सीर लिखियो आहे वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना जे हेठों त बेशक अल्लाह ताला तमाम असहाबन सां जन्नत जो वाइदो करे बिस्मिल्लाह अल्लाह जो फैसलो आहे कबूल बिस्मिल्लाह नबी सगोरा मासूम अनिल खताहिन ऐं असहाब सगोरा महफूज अनिल खताहिन साहब पइजी वई गलती थी वई तो भी मोहम्मद जा कदम इन्हनि न छॾिया आहिनि ख़ुदा तबारक व तआला हिननि जे सदाकत जो बयान कंदे फरमाए त वलक़द अफ़ल्लाहु अन्हुम मां रब तव्हांखे माफ़ करे छॾियो सफ़ीन वारी जंग में मौला अली जो ख़िताब तुंहिंजे तोक में पियल आहे आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो छो त हे 12 महीने मेरा को थो थिए
को रोज रोज जलसा तो कोन था थियनि जिन ॻाल्हियुनि में थोरा घणा चिड़ियल आहियो माण्हू तव्हांखे वठु पकड़ था कनि उहो ई अखर यादि करे छॾ मोहम्मद यूसुफ स्टेज ते मोहम्मद यूसुफ असांजो मेहमान प्यारो अबा प्यारो त आहे पर जॻह न आहे साईं प्यारा माण्हू देर करे न ईंदा आहिनि उहे त अॻ में ईंदा आहिनि उते जो उते ॻाल्हि यादि ईंदी उते जो उते वरी विसरी वेंदी कयो कमायो थो पंहिंजो विञाए ख़ैर खां आहियूं पर तूं दुश्मन बनाए वेठो अदब जी वाट वठो छो त ईमान जो ॿियो नालो आहे हा यार मल्ला अदब लहू वला ईमान लहू अदब ना है त ईमान ही ना है तमाम अॼु हिन शामियाननि जा चारई पासा खुलियल आहिनि काॾो न काॾो हवाड़ी ईंदी तव्हांखे लॻी पवंदी पर जेकॾहिं तव्हां त मुबारक जे लाइक़ु आहियो पर जे गर्मीअ तंग करई त पोइ हेठि कंदड़ो करे इन दिल खे चइजाए त करबला वारी गर्मी वधे हाँ सही उन गर्मी के याद उन झोलन के याद अल्लाह ताला फरमायो त इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नत युकातिलून फी सबीलिल्लाहि फयक़तुलून व युक़तलून वअदन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरआन वमन औफा बिअहदिही मिनल्लाहि फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिहि वज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम तर्जुमो ॿुधंदव अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमायो त बेशक अल्लाह मुसलमाननि खां पंहिंजूं जानियूं ऐं माल ख़रीद करे वरिता आहिनि हिन बदिले ते त इन्हनि जे वास्ते जन्नत आहे हीअ जान असांजी न आहे आहे बि उनजी हे माल असांजा न आहिनि तस्बी पंहिंजा हथ जान बि मजी ॾिनल माल बि मजा ॾिनल पोइ बि चवां वठो त मूंसां वापार कयो पंहिंजा माल बि ॾियो जानियूं बि ॾियो जन्नत मां रब खां वठो सफरो सौदवा सुभान अल्लाह बस वो जन जाने पंहिंजा सिर ॾिना उन्हनि खे रुगो ख़ुदा जन्नत ॾिनी बल्कि जन्नत जी सरदारी ॾेई छॾी जन्नत जी सरदारी सज्जदा शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन जेको वहाबी चवई त यजीद बि त पोइ मुस्लमान हो खलीफतुल मुस्लिमीन हो पोइ इमाम हुसैन हुनजी बैयत छो न कई त ईअं चवेंसि त जेको जहन्नम जो ॿारणो आहे जन्नती उन्हीअ जी बैयत कीअं कंदो जन्नती नौजवाननि जा सरदार इमाम हसन हुसैन आहिनि पाण चयो इहो पढ़ंदो आहे हदीस सनद सां है इन्हीअ मां साबित थियो त यजीद गलतीअ ते हो हुसैन हक़ ते हो बेशक अल्लाह ताला मुसलमाननि खां संदन माल ऐं जानियूं ख़रीद करे वरिता आहिनि हिन बदिले ते त उन्हनि जे वास्ते जन्नत आहे युक़ातिलून फी सबीलिल्लाह अल्लाह जे वाट में लड़नि फयक़तुलून व युक़तलून पोइ क़त्ल कनि ऐं क़त्ल थियनि वअदन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरआन उन
जिंदगी भलाई जे ज़िम्मे आहे सच्चो वाइदो तौरेत में इंजील में कुरान में वमन आफा बिअहदिही मिनल्लाह अल्लाह का वधीक वाइदो पाड़ींदड़ केर आहे हाणे तो अल्लाह ताला चवे त पोइ ख़ुशियूं मल्हायो फस्तबशिरू क़ुरान फस्तबशिरू अहिड़ी हिकायत न 10 आयतूं ॾेखारे सघां थो फस्तबशिरू हाणे अल्लाह ताला तो कुरान में फरमाए त पोइ ख़ुशियूं मल्हायो छाते बिबैकुमुल्लज़ी बायअतुम बिही जेको तव्हां सौदो उन सां कयो वा जेको तव्हां सौदो कयो वा रब सां माल बि ॾियो था जानियूं बि ॾियो था बोला तो चइबो त हाणे इन सौदे ते तव्हां ख़ुशियूं मल्हायो जेको चवे त मौलवी तूं ग़लत थो ॻाल्हि करे त उथी त बीहे त सम्झायांसि ख़ुशियूं मल्हायो पंहिंजे सौदे ते ख़ुशियूं मल्हायो पंहिंजे सौदे ते जेको तव्हां वापार रब जे ज़ात सां कयो आहे वज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम ऐं इहा ई वॾी कामयाबी आहे आयत मुबारक जो हो तर्जुमो घणनि माण्हुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि आहे मीडिया जो दौर यज़ीदी बि अचनि था हिन ते मीडिया ते हुसैनी बि अचनि था मीडिया ते उहे माण्हू आहिनि जेके यज़ीद ते कख रखनि था ये कख तो जा भूख सां उॾाईंदासीं रड़ियूं त असांजियूं ॿिए पासे रहियूं हो बि मुस्लमान हो हे बि मुस्लमान हा पोइ इन में तव्हां एतिरी छो था हेरा फेरी कयो मुस्लमान मुस्लमान सां जंग न करे असांजो बि इहो ईमान आहे त मुस्लमान मुस्लमान सां जंग न करे पर क़ुरान में हिकिड़ी ॻाल्हि न सकत असां साबित बीठी आहे कहिड़ी अल्लाह ताला तो फरमाए या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ़ार वल मुनाफिकीन वग़्लुज़ अलैहिम अल्लाह ताला तो पंहिंजे नबी के फरमाए ॿुधाए खे पंहिंजे ख़बरुनि ॿुधाइण वारा महबूबा जिहाद कर काफ़िरनि सां ऐं मुनाफ़िक़नि सां ऐं हाणे इन्हनि सां नरमी न कर वग़्लुज़ अलैहिम इन्हनि जे मथां सख़्ती कर यानी ॿिनि क़िस्मनि जे माण्हुनि सां जिहाद करणो आहे हिकु काफ़िरनि सां ॿियो ज़ाहिर में मुस्लमान पर अक़ीदा मुनाफ़िक़नि वारा मुनाफ़िक़नि सां बि जिहाद करणो आहे तव्हां हज़ारनि जे तादाद में वेठा आहियो अॼु फ़ैसिले जी जवाब ॾियो त मां जेके लफ़्ज़ चवां हा या न कंदव थोरो आवाज़ ॾिए समझ जो सौदो आहे समझ जो सौदो यज़ीद मुनाफ़िक़ हो हुसैन मोमिन हो त पोइ फ़ैसिले जे क़ुरान जे मुताबिक़ जेकॾहिं मुनाफ़िक़ आहे त अल्लाह ताला इन्हीअ सां बि जिहाद जो हुकुम कयो आहे हाणे वरी जेका मुनाफ़िक़नि जी क़ुरान में सदा रब अॻे ई ॿुधाए छॾी आहे उहा बि ॿुधो पोइ अॻिते हला अल्लाह ताला तो फरमाए त वअदल्लाहुल मुनाफ़िक़ीन वल मुनाफ़िक़ात वल कुफ़ार नार जहन्नम खालिदीन फीहा हिय हस्बुहुम वलअनहुमुल्लाह वलहुम अज़ाब
सुभान अल्लाह सुभान अल्लाह जवनी हाथ सीने ते थधान महसूस करे हां सुभान अल्लाह बुदो अल्लाह रब्बुल आलमीन मुनाफिकन सा ऐं मुनाफिक औरतुन सा ऐं काफिरन सा बाहि जहन्नम जो वाइदो कयो आहे फैसलो थला कुरान में ताजे बेड़ण जी जरूरत है अल्लाह ताला जी जात मुनाफिकन मर्दन सा अरे तस्बीह रखो घड़ी खन तो भेड़ा रखो सुभान अल्लाह जिक्र सालिहीन तंज़िलुर रहमा महबूब ता फरमान बाद नेकन सालिहन बानन जे जिक्र करण सा रब जो रहमत तू नाज़िल थी वियो आहे त हिन जहिड़ो मोमिन नेक ए त हिन जहिड़ो नेक मोमिन ए त हिन जहिड़ो नेक सालियो बानो हिन जे जिक्र करण सा रब जो रहमतन जो नुज़ूल थो थे तो हुसैन जे जिक्र करण सा केतिरो रहमत करंदी सुभान अल्लाह हां सही वाह जो तनी भाई बाले माफ कर जा तो भरी सारी खल्क में जे कने मानू को के तानो दींदो तो उनी जो हेठ कंद थी पतो सुभान अल्लाह ही दिल पढ़ाई दिल पढ़ाई जो छा खपाई सुठिया भलिया पढ़ंदा क्यों भलो कमाए इन्हीअ जे करे जो सलाद पढ़ण सां ख़बर न पहुंचंदल आहे हिकु तस्बीह पढ़े मलाए ॿ पढ़े मलाए टे पढ़नि अरे मायूं बीठियूं हूं खूह ते पाणी भहन चई तुंहिंजो यार तोखे छा ॾींदो आहे चई कपिड़ा चई तुंहिंजो छा चई मूंखे सैंडल वठी ॾींदो आहे चई तोखे छा चई मूंखे पैसा ऐं सोन जी दूरी ठाराए ॾिनी अथई चोथीअ पंजीअ खां पुछो त तोखे यार छा ॾींदो आहे उन औरत चौथड़ी यारनि सां कहिड़ा लेखा आहिनि शरीयत जा इनारा हूंदा शरीयत जा तो बहुत तस्बीह पढ़ंदो पियो वञे उन्हनि ते ॻणींदो पियो वञे त तस्बीह खणी फिटी कयईं पर औरत बि मारे वई औरत बि मारे वई तूं तो यारनि सां लेखा खणे फस्तबशिरू खुशू क्यों बेबाइकुम लज़ी बायअतुम जेको तव्हां उन सां वापार कयो आहे फ़ज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम या वॾी कामयाबी आहे हाणे जॾहिं मां तव्हांखे क़ुरान मां साबित करे ॾिनो त क़ुरान चवे थो त काफ़िरनि सां बि जिहाद कयो ठेकूमल सां बि जिहाद कयो मुनाफ़िकनि सां बि जिहाद कयो उहे जे तूं न सुञाणे सघे मुनाफ़िकनि खे त तूं असां वॾा अचो असां निशानियूं ॿुधाए छॾियो हज़ारनि में वञी पकड़ींदेसि हेॾे न कर बराबर निशानी पकियूं अहल बैत जो दुश्मन होना हाणे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त मां काफ़िरनि सां मुनाफ़िकनि मर्दनि सां ऐं मुनाफ़िक औरतुनि सां बाहि जहन्नम जो वाइदो कयो आहे ख़ालिदीन फ़ीहा हमेशा इन जहन्नम में रहंदा हिय हस्बुहुम जहन्नम इन्हनि जे लाइ काफ़िया जहन्नम इन्हनि जे लाइ काफ़िया वलअनहुमुल्लाह ऐं इन्हनि जे मथां अल्लाह जी लानत वलहुम अज़ाबुम मुक़ीम ऐं हमेशा वारो अज़ाब इन्हनि जे लाइ आहे हमेशा वारो छा साहब हे असांखे चवंदा आहिनि तव्हां मुशरिक आहियो हलो साईं असां मुशरिक थियासीं असां त तोखे मुनाफ़िक चऊं अच मोहबत जतो जे चौसूल ते या तूं असांखे मुशरिक साबित करी या असां तोखे मुनाफ़िक साबित कयूं इल्ज़ाम थो शाबाश हाणे इमाम हुसैन अली मकाम खां जेॾी महिल यज़ीद बैयत जी घुर कराई पाण फरमायोसि त तूं शराबी आहीं मां पंहिंजे नाने साईं जे शरीयत हथ में खयूं थो पता बिस्मिल्लाह तूं दुनिया जो पुजारी बणिजी चुको आहीं शरई हदनि जी भञ कड़ी करे रहियो आहीं क़ुरान पाक जे कानून जी लताड़ करे रहियो आहीं उहो ऐब
कीअं कंदो वाह गैरत वारा हुसैन ज़िंदाबाद न थींदो दीन हस्तो हुसैन दीन इन पंहिंजे नबी साईं जे दीन जे लाइ शरीयत जे लाइ क़ुरान जे लाइ नमाज़ुनि बचाइण जे लाइ रोज़नि बचाइण जे लाइ काबे बचाइण जे लाइ हज ऐं उम्रे जे बचाइण जे लाइ मौलवियुनि जे ॾाढ़नि जे बचाइण जे लाइ उम्मत जे पटका बचाइण जे लाइ वॾा एहसान मदीनो छॾियईं मदीनो छॾण खां सवली आहे असां हाणे उमिरि ते जॾहिं मतलब बस में जॾहिं मदीने मुनव्वर हवाले एयरपोर्ट ते पिया अचूं त हीअं बस हली त रोज़ो साईं जो साम्हूं हुयो त इहे चवंदा पिया अचूं त रब वरी वरी आणे तुंहिंजे दर ते रब वरी वरी आणे दिलदार तुंहिंजे दर ते मिस्कीन मज़ा माणे दिलदार तुंहिंजे दर ते तुझे मदीनो छॾियईं इहा बि का घड़ी हूंदी जो जेॾी महिल नाने जे रोज़े तो मोकिलाइण वियो हूंदो वरी अम्मा फातिमा ज़हरा जे रोज़े तो मोकिलाइण विया हूंदो मके में आयो काबतुल्लाह अल्लाह जो घर आहे उहो छॾण ॾाढी ॾुखी ॻाल्हि उतां बि छॾियऊं 360 खत खणी पांच को खतन जो भरियऊं इहो बि सफ़र में खयऊं वॾी सनदा कूफन कागज़ लिखिया विधि विद्याला जेॾी महिल उते बगदाद फिरी विया पाण फरमायूं त तव्हांखे इब्ने ज़ियाद मोकिलियो आहे यज़ीद जो लश्कर आहे मूंखे छॾियो त मां पंहिंजे मदीने वापसि मोटी थो वञा चई न छॾींदासीं ॿी तारीख़ करबला जे मैदान में पहुता हा 3 तारीख़ 4, 5, 6 4 रातियूं मुसलसल ॻाल्हियूं रहियूं हलंदियूं रहियूं थोरो ॻाल्हायो 7 तारीख़ थी हर इब्ने ज़ियाद जो माण्हू पियो अचे शिमिर चवराए मोकिलियुसि त थी सघे थो त इब्ने सअद हुसैन सां मुफ़ाहमत करे या हितां कढी छॾेसि पोइ मूंखे वागू चीफ ऑफ आर्मीअ जूं त बहितर थींदो पोइ मां हुसैन जे मथां सख़्ती कंदुसि इब्ने ज़ियाद इब्ने सअद ॾे लिखी मोकिलियो त सभु ॻाल्हियूं तुंहिंजूं मां वटि पहुचनि थियूं जेके राति जे टाइम में तूं वञी हुसैन सां अकेलाइप में ॻाल्हियूं थो करे जेकॾहिं हाणे बाज़ न ईंदे त इहे इनाम इकराम जेके नौकरीअ जूं आछूं सोन चांदीअ जे खज़ाननि जूं आछूं ॾिनियूं थमाए सभु रद्द कंदो मैं दर्दनाक अज़ाब तोखे बि ॾींदोसांइ ऐं न त शिमिर खे त मां इन चीफ कमांडर कयां जेॾी महिल जो पहुतुसि त हे दुनिया जे लालच ते मरी पियो छा कयां यज़ीद जबराए मोकिलियुनि इब्ने ज़ियाद नारे फरात ते माण्हू बीहारे छॾियो 5000 फौज नारे फरात जे पाणीअ जो कतरो बि अहल बैतन ॾे न वञे 7 तारीख़ बि उञ 8 बि उञ 9 बि उञ 10 जे ॾिहाड़े त सुबुह जो सिर्फ़ बंदी लॻी ही जंग जे करण जी 10 जी राति थी पंहिंजनि रफ़ीकनि खे घुरायूं पाण फरमायूं दाणे ॻाल्हि ॿुधो 3 ॾिहाड़नि जी उञ ॾिठी अथव असांखे पाणीअ जो ढुक बि तंबुनि में कोन्हे बचड़नि जे लाइ न पंहिंजे लाइ ॾाढी उञ ई बुख बर्दाश्त कई अथव हुननि खे घुर्जे रुगो मां हुसैन जी बैत तव्हांजे त नालनि जी बि हुननि खे ख़बर कान्हे पर मां हुसैन थो चवां पियो त राति जो वक़्तु अथव
ऊंदा ही जो वक्तड़ो वा हे जको दियो खीमे में भरे थो इन्हीअ खे भी महफूक ॾेई उझाए थो छॾिया आहिस्ते आहिस्ते कंदा तव्हां निकिरी वञो मां क़यामत में नाने जे मथां तव्हां वटि दांधी न थींदुसि इन्हीअ जे करे जो सरतियूं सॼी सुञ मता का मूसी हले पानी नाहे पंध घणो अॻियां रावो मता मरे उन ॾे पारा तो पुन लखे रफ़ीकन उन वक्त में इमाम बाग के जवाब दिनो तो सूरिया सी गारो असल आशिकन जो मुड़न मोटन महनो क्या नजारे निर्वारो हुसन जो करार असल आशिकन कयो आशिक ज़हर पिया सी बहसन घड़ो कौड़े ऐं कातिल जाओ हमेशा हेरा का लगन लुम लतीफ चए फना क्या फिराक तोड़े चिकन चाक तब आह नस्लन आमसी हाँ सही हाँ सही हाँ सही हाँ सही सुभान अल्लाह चईंदा पोइ जेकॾहिं ईअं चओ था त पोइ इन्नकुम तक़तुलून ग़दन तमामु कोई बि बची न सघंदो सभु शहीद थी वेंदो त रफ़ीकन अर्ज़ कयो त अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी शर्रफ़ बिल क़त्ल मअका अल्लाह जो शुक्र जंहिं तव्हां सां गॾु असांखे जान कुर्बान करण जो शरफ़ अता फरमायो आहे मरहबा हुसैन जा सहाबीओ मरहबा बस हिननि जो ईअं जवाब ॾियणो भई कलम खयो चवे थो त कूपा किले कोडिया रावत की न रहन सायन सिर्फ फिदा कया अॻियां इमामन युजाहिदून फी सबीलिल्लाह कम होई कन भूरू हार बधन सिहरा शहीदन के अञा हिकिड़ो फटाईअ जो शेर ॿुधी छॾियो ईमान ताज़ा कयो चवे थो त असुल आशिक पंहिंजूं सिसियूं न सांभीन लायो सिर लतीफ़ चए साख सलहारियो ॾीन गुलहूं कबाइन पुछनि पोइ पिरे तिड़ियूं ॾहींअ जी राति खीमन में कीअं गुज़री ही मुस्तनद किताबन फ़कीर साबित कंदो त सॼी राति इमाम हुसैन अली मक़ाम पान ऐं संदस रफ़ीकन ऐं इमाम पाक जे बचड़नि सॼी राति खीमन में इबादतूं कयूं हुयूं इस्लाम खे ताक़त ॾियारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो इस्लाम खे ताक़त ॾियारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो कुझु सोच न करे हिन कारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो कुझु सोच न करे हिन कारण ते केॾो ख़र्च हुसैन जो सुभान अल्लाह हुसैन जो
कर हिन कारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे सोचत करे हिन कारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे इस्लाम खे ताक़त ॾियारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे क़ुर्बान मिली ईमान मिली तोखे चिचड़ जो चकुई कोन पियो क़ुर्बान मिली ईमान मिली तोखे चिचड़ जो चकुई कोन पियो तुंहिंजी तार मां ॿेड़ी तारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे कुझु सोच त कर हिन कारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे अपरेशन जा शरबत पी असगर त कुसी ढुक बिन ले तू अपरेशन जा शरबत पी असगर त कुसी ढुक बिन ले तोखे थधड़ा पानी प्यारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे तोखे थधड़ा पानी प्यारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे कुझु सोच त करे कुझु सोच त कर हिन कारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे इस्लाम खे ताक़त ॾियारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे तो फर्ज़ फटा क्या उज़र बिना पर तीरन जे बसकारन में फर्ज़ फिटा क्या उज़र बिना पर तीरन जे बसकारन में तोखे हिक सजदे जे सेखारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे कुझु सोच न कर हिन कारण ते केॾो ख़र्च हुसैन जो आयो आहे पाल हुसैन जो लॾड़ो ई क़ुर्बान त थी क़ुर्बान वियो लॼ पाल हुसैन जो लॾड़ो क़ुर्बान त थी क़ुर्बान वियो ॾियो थी न जो अज़मी ॿारण ते